नमस्कार, मां चंद्र प्रकाश दादलानी, असिस्टेंट प्रोफेसर सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय जे सिंधी विभाग मां। कल असां BA पार्ट सेकेंड जे दर्सी किताब उछल मां श्री लाल सिंह हजारी सिंह अजवाणीअ जा लिखियल मज़मूननि मां सोनी मूरी मज़मून पढ़ी रहियासीं। अॼु असां उन ई किताब जे अॻे मज़मून शिरोमणी इंसान जे बारे में पढ़ंदासीं। हिन मज़मून में लेखक लिखे थो, ॿियनि क़ौमुनि खे फ़ख्रु आहे धन जो, फ़न जो, हुनुर जो ऐं वापार जो, होशियारीअ जो ऐं कारीगरीअ जो, हुकूमत जो ऐं सल्तनत जो ऐं सभ खां वधीक तलवार जो ऐं तोब जो। मिसकीन भारत, दॿियल भारत, निर्बल भारत इहा हाम नथो हणे। भारत जी दावा इहा न आहे त भारत सूंहं जी सुर्की संसार खे प्यारे। यूनान वांगुरु या क़ाइदनि ऐं सड़कनि जे वसीले अधु दुनिया खे मातहीन बणायो। रोम वांगुरु या विज्ञान ऐं वापार वसीले चक्रवर्ती राज हथ कयो। इंग्लैंड वांगुरु या शमशेर जे शाह सां जगत खे ॾकायो। अरबन ऐं तातारियुनि वांगुरु या दुनिया जो धन गॾु करे मंज़ूर खे बि मोटर में ऐं महिलात जी मौज वठाई। अमेरिका वांगुरु हिन मज़मून में जे शुरूआत में लेखक ॿुधाए थो त जीअं ॿिया क़ौमूं आहिनि, देश आहिनि, उन्हनि खे पंहिंजे धन ते, फ़न ते, हुनुर ते, वापार ते, होशियारीअ ते, कारीगरीअ ते या पंहिंजे ताक़त ते घमंड आहे। उन तरह असांजे भारत देश खे इन्हनि मां कंहिं बि ॻाल्हि ते घमंड कोन्हे। भारत उन खां पोइ उदाहरण ॾेई ॿुधाए थो त जीअं यूनान आहे, यूनान खे पंहिंजे सूंहं ते घमंड थींदो आहे, तीअं भारत खे पंहिंजी सूंहं ते घमंड कोन्हे। रोम वारा आहिनि, उहे क़ाइदनि ऐं कानूननि ते घमंड कंदा आहिनि। जे वरी इंग्लैंड आहे त उहो पंहिंजे विज्ञान वापार ते घमंड कंदो आहे। इन ई तरह अरबन पंहिंजी तलवार ते घमंड कयो। अमेरिका वरी पंहिंजे धन ते घमंड कंदो आहे। अॻियां लेखक लिखे थो त ईअं न आहे त कंहिं समय भारत धन ऐं सूंहं, ज्ञान ऐं विज्ञान, धंधे ऐं हुनर करे लोकनि में प्रसिद्ध न हो। अहिड़े ओज जूं निशानियूं ऐं यादगार अॼु बि ॾूराहे देशनि में मौजूदु आहिनि। मिस्र ऐं बेबीलोन, जावा ऐं बाली, पेरू ऐं मैक्सिको भारत जे आगाटे शान जा शाहिद आहिनि। पर भारत जी अखि उन्हनि नासवंत पदार्थनि में ॿुॾे नथी। भारत गरूर कदाचित न कंदो त ॿियनि खे हीसाए ऐं कुहे हुन पंहिंजो घर ॿधो, ॿियनि जा जुगाड़ ठाहे हुन पंहिंजो घर साओ न कयो। भारत खे हुकूमत ऐं सल्तनत जी लोड़ न आहे। भारत जो शान न आहे ॿियनि जी जान ऐं इज़त ते हथ फेरे पंहिंजो मान ऐं मुर्तबो वधाए। इन में भारत ॿियनि देशनि खां घणो निरालो आहे। लेखक अॻियां लिखे थो त ईअं न आहे त भारत में धन न आहे, ज्ञान विज्ञान कोन्हे या धंधे ऐं हुनर कोन्हे। इतिहास गवाह आहे त भारत खे सोनी चिड़िया करे कोठियो वेंदो हो। असां वटि न धन जी, न विज्ञान जी, न धंधे हुनरनि जी का कमी आहे। इतिहास ॿुधाए थो त असां केतिरो न असांजी भारतीय संस्कृति, असांजी भारतीय परंपरा केतिरी विकसित हुई ऐं केतिरे क़दुरु असां ज्ञान विज्ञान में अॻिते हुआसीं। जो रामायण काल में बि लंका खां वठी अयोध्या ताईं भॻवानु राम उड़न खटोले में वेही आयो। इहो हिकु विज्ञान जो चमत्कार ई हो। अॻियां लेखक चवे थो त भारत जेको आहे कॾहिं बि ॿियनि खे डराए, ॿियनि खे डिॼारे, उन्हनि खे धमकाए या उन्हनि खे खसे, उन्हनि जो पैसो खसे करे पंहिंजा घर कोन भरिया आहिनि ऐं ॿियनि ते राज करण लाइ उन्हनि खे मारे ऐं उन्हनि जो रतु कोन वायो आहे। भारत इन खां निरालो आहे। अॻियां चवे थो त भारत खे फ़ख्रु आहे अंदरी ज्ञान जो, न ॿाहिरियुनि वस्तुनि जो। भारत खे फ़ख्रु आहे ॾियण जो, न वठण जो। भारत खे फ़ख्रु आहे महिमान नवाज़ीअ जो, न धरपूर जो। भारत खे फ़ख्रु आहे पालण जो, न मारण जो। गऊअ जो, न शींहं जो। भारत खे फ़ख्रु आहे वेदनि जो, न तोबुनि जो। भारत खे फ़ख्रु आहे त्याग ऐं वैराग जो, न भोग रूपी रोग जो। भारत खे फ़ख्रु आहे न सृष्टिअ जे राज जो, पर सूक्ष्म दृष्टिअ जो। भारत खे फ़ख्रु आहे मुक्तीअ जे मंत्र जे फैलाव जो ऐं आत्मिक उन्नति जे सिख्या जो। ख़ासि करे भारत खे फ़ख्रु आहे इंसान जे श्रेष्ठ इंसान जे जन्म जो।
जंहिंजो नाव ऐं शान हिमालय जी चोटीअ खां वधीक बुलंद ऐं शानदार आहे। बिल्कुलु सची ॻाल्हि आहे त भारत खे जेको आहे अंदरें ज्ञान जो ऐं रुॻो सभिनी खे ॾियण जो ऐं दुनिया खे पालण जो, ॿियनि खे पालण जो, पंहिंजी गऊ माता ते, पंहिंजे वेदनि ते, पंहिंजे त्याग ऐं वैराग्य ते, पंहिंजी सूक्ष्म दृष्टिअ ते भारत खे फ़ख्रु आहे। भारत खे इन जे उबतर वठण लाइ ऐं महिमान नवाज़ी खां दूरि भॼण लाइ या पंहिंजे महिमाननि खे धिका ॾियण लाइ इन्हनि ॻाल्हियुनि ते कॾहिं भारत फ़ख्रु न कयो। भारत हमेशह दुनिया खे ऐं संसार खे इहो सेखारियो आहे त पाण में वेर छॾे गॾिजी रहूं। भारत खे सभिनी खां वधीक फ़ख्रु आहे त उहो आहे हिकु श्रेष्ठ इंसान जे जन्म जो, जंहिंजो नाव ऐं शान हिमालय जी चोटीअ खां वधीक बुलंद ऐं शानदार आहे। अॻियां लेखक लिखे थो त रवाज़ी इंसान लाइ अलबत्त मुश्किल आहे चवणु त महापुरुष या श्रेष्ठ इंसान कंहिंखे कोठिजे, छाकाणि त हुन जी परख जी कसोटी ई ग़लति आहे। असांजे मग़ज़ में उठ वेठल आहे त महापुरुष उहो जो युद्ध में भड़ हुजे, जंहिं घणो लुटियो फुड़ियो हुजे, जंहिंजो ॾहकाव घणो हुजे, जो माण्हू हिक खे फुड़े तंहिंखे जेल मिले, पर जो क़ौमुनि फुड़े नास करे तंहिंखे अफ़लातून माली माहिर कोठियो, जो माण्हू हिक जो खून करे तंहिंखे फांसीअ जी सज़ा मिले, जो लखनि माण्हुनि जे रत जूं नदियूं वहाए तंहिंखे सूरमो सरदार सॾियो, जो माण्हू कंहिं पराई ज़ाल ॾांहुं अखि खणी निहारे तंहिंखे लफंगो ऐं लुचो ठहिरायूं, पर जो माण्हू हज़ारनि ऐं लखनि स्त्रियुनि जे ते अत्याचार करे ऐं कराए तंहिंखे पूजनीय करे गदीअ ते विहारियूं या हुन जा ठाहूं करियूं, इंसान ते ॿुद्धीअ जे पर्दो थो चढ़ी वञे त रुॻो जॾहिं हातकनि ऐं फ़ौरुनि, खूनियुनि ऐं दुराचारियुनि, नेपोलियन ऐं हिटलरनि, कार्तेजन ऐं तैमूरनि जो नालो थो ॿुधे, पर तॾहिं चोर बाज़ार, सेठियुनि ऐं बंगलनि, राजनीति लीडरनि जो बि ज़िक्र थो अचे। अहिड़ीअ दुराचारियुनि खे सेठ जी ऐं देश सेवक सॾे कोठे विहारण में फ़ख्रु था वठूं। सही ॻाल्हि आहे त रवाज़ी इंसान लाइ इहो मुश्किल आहे त महापुरुष केरु आहे, श्रेष्ठ इंसान कंहिंखे कोठिजे। इन ते लेखक लिखे थो त असां जेको आहे, जेके युद्ध था कनि, जेके फुर लुट था कनि ऐं जेके हिन इंसानी ज़ात में ॾहकाव था विझी छॾनि, उन्हनि खे असां पंहिंजो राजा, पंहिंजो अदीब, पंहिंजो सिरमौर ठाहे था रखूं। ऐं इहा बि सही ॻाल्हि आहे, अगरि को हिकु खून थो करे त उनखे फांसी जी सज़ा, पर युद्ध में जेको राजा लखें करोड़े माण्हुनि जो रत वहाए करे ऐं उन देश ते राज थो करे, त उनखे असां सिरमौर ठाहे था रखूं। ऐं जेको ॿियनि स्त्रियुनि खे ते अत्याचार थो करे ऐं जेको सभिनी खे जेको आहे लुटे फुड़े थो, अहिड़नि माण्हुनि खे असां पंहिंजो सिरमौर था ठाहे छॾियूं। इहो वाकई में हिकु ईअं चइजे त ॾाढी निंदा जी ॻाल्हि आहे। अॻियां लेखक लिखे थो, सचपुच महापुरुष उहे आहिनि जिन जे अचण करे इंसान ज़ात खे अचे ऐं सोज़ी थी पवे, जिन जे करे दुख कटिजी थो ऐं सुख सरसेरो थो थिए। इन ई करे ज्ञानी ऐं विज्ञानी घणी इज़त जा हक़दार आहिनि, छाकाणि जो नयूं ईजादूं था कनि, नवां मुबारक ख़्याल था फैलाइनि। शाइर ऐं कलाकार बि धन्यवाद जे लाइक़ु आहिनि, जो उन्हनि जे करे असीं सूंहं जूं सुर्खियूं पियूं था ऐं आसमान में परवाज़ करियूं था। वॾे मान वारा लेखण खपनि राजनीति ऐं पंक्ति ॼाणू जी जनता खे घणनि आज़ारनि मां था छॾाइनि, पर उन्हनि सभिनी खां घणो मथे आहिनि अवतारी पुरुष, जे चश्मा आहिनि सभ्यता ऐं धर्म जे धाराउनि जा, वृक्ष आहिनि ॿिर थियल जीवन जे विश्राम लाइ। मर्द ख़ुदा घणेई थी गुज़रिया आहिनि, जिन वैराग ऐं त्याग, भक्ति ऐं प्रेम सां इंसाननि जे ततल दिलयुनि ते छंडो हयो हूंदो ऐं उन्हनि जे जीवन में उल्टो आंदो हूंदो, पर अहिड़नि मिठनि माण्हुनि में उहे बिल्कुलु थोरा थी गुज़रिया आहिनि, जिन जो शान सूरज जी रोशनीअ वांगुरु सॼे जगत खे रोशन कंदो हुजे ऐं जिन जे कोमलता ऐं शीतलता अॻियां चंद्रमा जी कोमलता ऐं शीतलता फिकी लॻे। अॻियां लेखक चए थो त सचपच महापुरुष उहे आहिनि जिन जे अचण करे
इंसान जात खे हथी थी अचे, अर्थात उन इंसान जात खे हिकु विश्वास थो मिले, हिकिड़ो उन जो जेको आहे उन जे जीवन में हिकु ठहराव थो अचे, उनखे सुख थो प्राप्त थिए। अहिड़ा ज्ञानी ऐं अॻियां लेखक चए थो त इन ई करे ज्ञानी विज्ञानी माण्हू ऐं कलाकार शाइर उहे सभु असां लाइ सम्मान वारा आहिनि, छाकाणि त ज्ञानी विज्ञानी माण्हू जेके आहिनि उहे असांखे नयूं नयूं इजादूं था ॾियनि हिन संसार खे, जंहिंसां असांजे जीवन में परिवर्तन थो अचे ऐं असांजो जीवन अञा ख़ुशहाल थो थिए। कलाकार आहिनि जेके शाइर आहिनि उहे असांखे सूंहं जूं जेके आहिनि सुर्खियूं पिया था पियारनि ऐं जंहिंजे साहित्य पढ़ण सां ऐं कला खे ॾिसण सां असांजे जीवन में रस थो प्राप्त थिए। इन ई तरह लेखक आहिनि जेके असांखे हिन संसार जे बारे में, असांजे वर्तमान भूत भविष्य जे बारे में पंहिंजे साहित्य सां, पंहिंजे लेखणीअ सां ॿुधाइनि था ऐं राजनीतिअ जे बारे में ॿुधाइनि था। ऐं घणेई अहिड़ा अवतारी पुरुष बि थी गुज़रिया आहिनि जेके पंहिंजे कर्मनि सां, पंहिंजे व्यवहार सां धर्म खे बचाइनि था ऐं इंसानी ज़ात खे सुख ॾियनि था। अहिड़नि माण्हुनि में वरी कुझु अहिड़ा थोरा थी गुज़रिया आहिनि जिन जो शान सूरज जे रोशनीअ वांगुरु सॼे जगत खे रोशन कंदो आहे ऐं चंद्रमा वांगुरु, चंद्रमा जी रोशनी वांगुरु सॼे संसार खे शीतलता प्रदान कंदो आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे इन ई मज़मून खे अॻियां पढ़ंदासीं त लेखक शिरोमणी इंसान कंहिंखे मञियो आहे, कंहिंखे चयो आहे, इन जे बारे में पढ़ंदासीं। धन्यवाद।